जेडो तुझो नाम बाज बे ओडियाई मंगा रिए थंबे रिए थूणी तू छपर तू छां आऊं कुजाड़ो कहां सब मालूम तो तमाम आयल मेहमान ने गिरामी उस्ताद साहिबान मीडिया टीम जा सब मेंबर ऐं मुझे सिंध जी सूह सिंध जा रोशन मुस्तक़बिल अस्सलाम वालेकुम। मां तमाम दिल जी गहराई से सभिनि दोस्तन जो शुक्रियो अदा कयां थो जन असांजे हिन नंढड़े सॾ ते पंहिंजे ज़िंदगी जी मसरूफ़ियत मां चंद घणियूं असांजे नाम कयूं उन्हनि सभिनि जे लाइ मां तमामु घणो थोराइतो आहियां। अॼु जो ही प्रोग्राम मिड टर्म रिजल्ट अनाउंसमेंट सां गॾोगॾु सिंध जी सकाफ़त यानी कल्चरल डे जे हवाले सां सेलिब्रेट कयो पियो वञे। मां तव्हांखे सिंध जे कल्चर जे बारे में थोरो आगाही ॾींदुसि। जेकॾहिं सिंध जे कल्चर जी ॻाल्हि कजे अॼु खां 5000 साल पुराणो शहर मोहनजो दड़ो जेकॾहिं उन्हीं खां शुरूआत कजे तो सिंध जी सकाफ़त सब खां पहिरियां सिंध जी सकाफ़त साइंसी इजादात आहे। उन्हीं मोहन जे दड़े में ये शाहिदियूं थियूं मिलनि तो सिंधी माण्हू अॼु खां 5000 साल कीअं डिसिप्लिन सां रहंदा हुआ, उन्हनि वटि आर्ट ऐं फ़नून लतीफ़ा कीअं हुयो, उन्हनि वटि अनाज रखण जा गोदाम कीअं ठहियल हुया, उन्हनि अकल ऐं फ़हम कीअं हुयो, उहो अॼु खंडरात ॾिसी दुनिया हैरान आहे। सिंध जी सकाफ़त इहा सिर्फ़ु असांजी न आहे को हिकु ॾींहुं अची मल्हायूं या सिंधी टोपी ऐं अजरक पायूं, ही बि असांजो शान ऐं मान आहे। पर सिंध जी सकाफ़त जंहिं ते असांखे नाज़ आहे उन्हीं खे असांखे यादि रखणु खपे। सिंध जी सकाफ़त अमन तदब्बर अकुल फ़हम सहब बर्दाश्त जो नालो आहे। सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि कजे तो सिंध जी न्याणीअ खे क़ुरान जी भेटा मिसल सम्झो वञे थो पियो, जेका दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्छ में इहा ॻाल्हि नथी मञी वञे न तस्लीम कई वञे थी पई। असांजे इलाइक़े में या असांजी सिंध में केतिरो बि वेदन थी वञे न्याणी हली अचे सभु कुझु छॾे ॾियूं था। ही असांजी उहा सकाफ़त आहे। सिंध जी सकाफ़त मेहमान नवाज़ी इहो कोन थो ॾिसे को सुणो आहे अणसुणो आहे, मेहमान जी अल्लाह जी रहमत जेको घर में बच्चन सुधो पेश कयूं था इहा बि असांजी सकाफ़त आहे। सिंध जी सकाफ़त अमन वारी सकाफ़त आहे। मोहन जे दड़े मां शाहिदी मिलियल हिकिड़ो बि हथियार इजाद न कयो आहे। सिंध जे ज़हन में हिन महिल ताईं जंग न आहे, जेकॾहिं जंग विड़ी थी वञे नज़रियती जंग विड़ी थी वञे हथियारनि सां कोन थी विड़ी वञे। सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि कजे तो उहो माहौल जिते सभु माण्हू कंहिं फ़िरके जो तसवुर कोन्हे, कंहिं रंग जो तसवुर कोन्हे, कंहिं मज़हब जो तसवुर कोन्हे, सिर्फ़ु हिक ई एके में पोयल इहा असांजी सकाफ़त आहे। सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि कजे तो सिंध जी सकाफ़त जिते न्याणी अचे असांजी नज़र पवे, असांजी पंहिंजी न्याणी उन में नज़र न अचे, सिर शर्म खां झुकी न वञे, इहा सिंध जी सकाफ़त आहे। इहा ई सिंध जी सकाफ़त आहे। सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि कजे सॼी राति बग़ैर कंहिं फ़िक्र जे बग़ैर कंहिं फ़र्क़ जे फिक्री तसवुरात सुगड़ जूं महफ़िलूं राग जूं महफ़िलूं मौलूदनि जूं महफ़िलूं पीरनि ऐं पैगंबरनि जा किसा इहा ई सिंध जी सकाफ़त आहे। सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि कजे तो उन इन्वायरमेंट जी ॻाल्हि कजे जिते हली करे इहा सकाफ़त परवान चढ़ी आहे। अॼु असां पंहिंजो वजूद जिते बिहारियूं बीठा आहियूं इन ॻाल्हि के सुठे नमूने सां निभाइणो पवंदो। असां एनवायरमेंट क्रिएट करे सघिया आहियूं न सघिया आहियूं, कसूर कंहिंजो आहे।
सिंध जी धरती उहा आबियारी कंदी रही आहे, उहा ज़रख़ेज़ ज़मीन आहे जेके ज़रख़ेज़ ज़हननि खे जनम ॾींदी आहे, जंहिंमें शमसुल उलमा पैदा थींदा रहिया आहिनि, जंहिंमें सूरे बादशाह पैदा थींदा रहिया आहिनि, भिटाई घोट जहिड़ा माण्हू पैदा थींदा रहिया आहिनि। वरी महिरबानी ही मुझो वफादार साथी जिते वक्त जे दुखियन लम्हन में मुखे पंहिंजा साथी छड़े विया, मुखे पंहिंजो घर जा भाती थोड़ो परे थी विया, इन शख्स के जस्तो पेश किया जन मुसा वफादारी निभाई है। मां सिंध जी सकाफ़त जे बारे में ॻाल्हायां पियो। सिंध जी सकाफ़त के बरकरार कीअं रखी सघूं था? सिंध में रहंदड़ हर क़ौम जिते किथां भी आई हुजे, वो सिंध में अची करे फ़क़त सिंधी सदाइण फ़ख्र महसूस करे थी पई। इहा भी सिंध जी सकाफ़त रही आहे। सिंध जी सकाफ़त में इहो भी रंग शामिल आहे तो दुनिया में जेके भी आजादात थियनि थियूं पियूं, हिन महिल जिते डेवलपमेंट थी आहे, असां पंहिंजे सकाफ़त ऐं उन रंग खे न छॾे सघिया आहियूं। इहा भी सिंध जी सकाफ़त आहे। अॼु जे दौर में जेकॾहिं असांखे ज़िंदा रहणो आहे तो असांखे इहे सभु ॻाल्हियूं दिलि में हंडाए अमल करणो पवंदो। इकबाल भी चयो, अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी, ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है। जेकॾहिं असांखे सकाफ़ती माहौल पैदा करणा आहिनि, सिंध जी सकाफ़त ज़िंदा रखणी आहे, सभ खां पहिरियां अमन क़ाइमु करणो पवंदो, फसूदा रस्मूं छॾणियूं पवंदियूं, भाईचारो क़ाइमु करणो पवंदो, विछा ख़त्म करना पवंदा, पंहिंजा नंढड़ा मफ़ादात सिंध जे अॻियां सिंध जे आज़ादी ऐं फिक्री फन जे मथां कुर्बान करना पवंदा, तॾहिं वञी सिंध खे ख़ुशहाल ऐं सरसब्ज़ ॾिसी सघंदासीं। सिंध में अल्लाह जूं नेमतूं सभु मिलियल आहिनि, कंहिं शइ जी कमी कोन्हे को, सिर्फ़ कमी आहे असांजे सम्झ ऐं सोच जी कमी आहे। जेकॾहिं सम्झ ऐं सोच अॼु भी पैदा थी पए, सिंध दुनिया खे खाराए सघे थी, सिंध कंहिंखां वठी कुझु कोन थी सघे। अॼु भी दुनिया जी लोध, अॼु भी दुनिया जा सॼा जेके माण्हू आहिनि सभु सिंध जी तरफ़ रुख करे निकिरंदा आहिनि। इहो सम्झ में आहिनि पोइ भी असांजी निड़ीअ मां गिरां हेठि लही वेंदो। इहो सिर्फ़ सिंध जी धरती आहे जे सभिनि खे क़बूल भी करे थी पई। अफ़सोस सां चवणो थो पए त उन सिंध जी धरती खे 75 खां वठी 2005, 7, 8 ताईं फिक्री तौर कतलाम करण जी कोशिश कई वई, जेका नाकाम थी आहे। ही असांजो कतलेआम छा कंदा? जॾहिं अरगून न करे सघिया, तरखान न करे सघिया, वक्त जा पाण खे पंहिंजो सिकंदर आज़म सदाइण वारा असांखे कुझु न करे सघिया, ही वरी असांजो कतलाम काथों करे सघंदा? अॼु वाज़े दारो मिसाल मिले थो पियो, जेकॾहिं अमन बरक़रार आहे पूरे दुनिया में, सिंध में अथो। जेकॾहिं सभु फिरक़ सभु मज़हबनि जे विच में हम आहंगी आहे, इहा भी सिंध में थो। जेकॾहिं तंग नज़री आहे, सिंध उन खां बचत आहे। उन में वाज़े मिसाल तव्हांजो पंजाब में अचे थो पियो, जेका उन्हनि खॾ खोटी ॿियनि जे लाइ पाण किरण शुरू थी विया आहिनि। इहा भी सिंध जी सकाफ़त आहे। असां सब्र, अकुल, फ़हम, तदब्बर, तमीज़ सां जवाब ॾियण वारा माण्हू आहियूं। असां उन पोलगन जा पैरोकार आहियूं जिन्हनि खे अमन जो फ़लसफ़ो ॾिनो आहे। असां उन रहबर जा पैरोकार आहियूं, उन मदीने वारी सरकार जा पैरोकार आहियूं, जन वेलफेयर सोसाइटी कायम करे ॾेखारी हुई। असां उन जे करे अमन ख़ातिर आहियूं। हथियार असांखे भी खणना अचनि था पिया, पर ही हथियार जेको कलम वारो आहे, इहो गिलशन खां तेज़ आहे।
कलेशन जी गोली माण्हू मारे सके थी पई, ही तव्हांजे नसलनि जा फ़ैसिला करे सके थी पई। अॼु जेका कलम खई आहे इहो नसलनि जा फ़ैसिला थियण वञनि था पिया। तव्हां ॾिसजो, ॾिसंदव त सिंध कीअं ख़ुशहाल थिए थी पई। असांखे सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे, महिनत जारी रखणी पवंदी, पंहिंजो महिनत वारो जज़्बो रखणो पवंदो। सिंधी नौजवान खे ख़ासि तौर ते मां सिंधी नौजवान खे मुखातिब थींदुसि। वक़्त जे हालात तव्हांखे तंग कंदा, दुनिया जा हालात अहिड़ा पैदा कया वेंदा, तव्हांजे दर्शकनि जे अंदर में माहौल अहिड़ो पैदा कयो वेंदो ताकि ही तालीम खां परे वञनि। ख़ुदा रा इन जो ख्याल कजो, मता उन जे अंदर अची पंहिंजी तालीम खे छॾियो। तालीम वारी वेड़ विढ़णी आहे, इहो मोर्चो असांखे खटे करे सॼी असांखे सभु बरक़रार रखणो आहे। सिंध जी सक़ाफ़त तॾहिं उजागर करे सघूं था पिया। उन सां गॾोगॾु जेकॾहिं सिंध में असांखे अमन बरक़रार रखणो आहे त असांखे गुलाबनि वारो माहौल पैदा करणो पवंदो। गुलाबनि जे बाग मां जॾहिं बि तव्हां गुज़रंदो उन में छा महसूस थींदी? तव्हांखे हमेशह गुलाब वारी ख़ुशबू महसूस थींदी। वो किथे किथे करणी आहे, गुलाब जो बूटो तव्हांजी ज़बान में पोखियल हुजे, लफ़्ज़ निकतल गुलाब वारी ख़ुशबू जहिड़ो हुजे, गुलाब जो बूटो तव्हांजे ज़हन में पोखियल हुजे, सोच गुलाब जी ख़ुशबू वरी ॿियनि खे वास ॾियण वारी हुजे, काई थप वारी न हुजे, बदबू वारी न हुजे। गुलाब जो बूटो किथे पोखणो आहे? दिल में पोखणो आहे। सभिनि जे लाइ दिल में अमन हुजे, एतिराम हुजे, अदब हुजे, इहो असांखे कामयाब करणो आहे। गुलाब जो बूटो किथे पोखणो आहे? तव्हांजे ॻोठ जे हर चौराहे चौकी में पोखणो आहे, जिते का न्याणी निकिरे कंध शर्म मां झुकी वञनि, इहा गुलाब जो बूटो आहे, तॾहिं वञे असांजो माहौल तव्हां असांखे जेकॾहिं माहौल मुहैया कयो वञे, सिंध जो नसल पूरी दुनिया में, सिंध जो जेको दिमाग़ आहे पूरी दुनिया वारा तस्लीम कनि था पिया। छो असांखे थोड़ो वञे थो पियो? उन्हनि खे भउ आहे। ख़ासि तौर हिन असांजे सोसाइटी जे अंदरि सिंधियुनि सां माटेली मां वारो सलूक तॾहिं कयो थो वञे त उन्हनि खे इहो भउ आहे जॾहिं पंहिंजे पेरनि ते बीठा, जॾहिं बि सिंधी जाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया, दमदम मस्त कलंदर थियनि। सो इहे असांखे सिंध जे अमन ख़ातिर, सिंध जी तरक्की ख़ातिर पाण में ॿधी ऐं एको बरक़रार रखणो पवंदो। आख़िर में मां तमामु घणो सभु आहिनि जो थोराइतो आहियां, टाइम बि शायदि घणो वठी वियुसि। हिकिड़ी सिर्फ़ु ॻाल्हि कंदुसि, इल्मु भरियो हथियार पैदा कर, इल्मु भरियो हथियार पैदा कर, पंहिंजो इंसानियत वारो किरदार पैदा कर। थैंक यू वेरी मच।